बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, आऊं आहियां डॉक्टर फारूक टालपुर ऐं तव्हीं ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम बहिरान क्लिनिक। व्यूअर्स, प्रोग्राम जी शुरूआत लतीफ़ सरकार जी अमर सेट सां कंदासीं त अघा ई सघा थिया जे वेठा वटि वेझनि। व्यूअर्स, हेल्थ जे हवाले सां जेकॾहिं असां EPI जो ज़िक्र कयूं, एक्सपेंडेड प्रोग्राम ऑन इम्यूनाइज़ेशन, त इन प्रोग्राम में शुरू में कुझु अहिड़ियूं वैक्सीन्स हुयूं जेके उन्हनि ॿारनि खे जेके पैदाइश खां वठी 5 सालनि ताईं जा हूंदा हुआ, उन्हनि खे इहा वैक्सीन लॻाई वेंदी हुई ताकी हू इन्फेक्शियस डिज़ीज़िस खां पाण खे महफ़ूज़ करे सघनि। आहिस्ते आहिस्ते EPI जे इन प्रोजेक्ट में मुख़्तलिफ़ बाक़ी वैक्सीन्स जो इज़ाफ़ो कयो वियो ऐं हिन वक़्तु मुंहिंजे ख़्याल में, छाकाणि त अॼु असां हिन ते गुफ़्तगू कंदासीं, त 10 खां 11 वैक्सीन्स आहिनि जेके EPI जे प्रोग्राम में शामिल आहिनि, जेके उन्हनि ॿारनि खे लॻायो वञनि थियूं जिन जी उमिरि पैदाइश खां वठी 5 सालनि ताईं जी आहे। हाणे इन में जेका इशू जेको थियो उन में इन प्रोजेक्ट में जेका EPI जी जेका इहा प्रोजेक्ट आहे, उन में इहे सभु वैक्सीन्स लॻायूं त वयूं पई, पर पोलियो इन में पहिरियों जेका डिज़ीज़ आहे उन में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते EPI जे प्रोजेक्ट सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कैंपेन्स शुरू कयूं हुयूं ताकी पोलियो खे पाकिस्तान मां इरेडिकेट करे सघिजे। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जे वक़्त में इट वॉज़ आई थिंक 94 जॾहिं इन जो आगाज़ कयो वियो ऐं मोहतरमा जी कोशिशुनि सां पोलियो जे इरेडिकेशन लाइ पाकिस्तान में इन वैक्सीन खे लॉन्च करे EPI सां गॾोगॾु इन जे लाइ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ कैंपेन्स शुरू कयूं हुयूं ताकी हिन पोलियो जी बीमारी खे असां पाकिस्तान मां इरेडिकेट करे सघूं। पोइ बाक़ी जेके डिज़ीज़ आहिनि, मसलन जेकॾहिं असां TB जी ॻाल्हि कयूं था त ट्यूबरक्लोसिस, जेकॾहिं हेपेटाइटिस जी ॻाल्हि कयूं था त हेपेटाइटिस, जेकॾहिं असां टेटनस जी ॻाल्हि कयूं था त TT, इन्हनि हवाले सां बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कैंपेन्स शुरू थियूं। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त इहा कैंपेन त बहरहाल हले थी पई, पर इन जे बावजूद बि, इन्हनि जी वैक्सीनेशन जे बावजूद बि कुझु अहिड़ा केसिस आहिनि जेके हिन वक़्तु इन्हनि बीमारियुनि जा उन्हनि जा इंसिडेंट्स थी रहिया आहिनि। हाणे उन्हनि जा कहिड़ा सबब आहिनि ऐं इहे छो थी रहिया आहिनि, ऐं पोलियो अॼु ताईं असां पाकिस्तान मां इरेडिकेट न करे सघिया आहियूं एतिरनि सालनि जी मुख़्तलिफ़ कैंपेन गॾोगॾु EPI जे प्रोजेक्ट सां गॾु, उन जा कहिड़ा सबब आहिनि, अॼु उन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं त इन वैक्सीन जा जेके असरात आहिनि ॿारनि ते मुख़्तलिफ़ इन्फेक्शियस डिज़ीज़िस जे हवाले सां, उहे कहिड़ा आहिनि ऐं कीअं उन्हनि खे उन्हनि वैक्सीन जे करे महफ़ूज़ करे सघिजे थो, ऐं इन्हनि वैक्सीन जे लॻण खां पोइ बि कुझु अहिड़ियूं डिज़ीज़िस आहिनि जिन जो इंसिडेंस थी थो वञे। मां शायदि मुंहिंजी जेका नज़र में गुज़री आहे त इन्हनि जी वैक्सीनेशन खां पोइ काफ़ी अहिड़ियूं डिज़ीज़ आहिनि जेके ऑलमोस्ट इरेडिकेट थी वञनि। मिसाल तव्हांखे हींअर वूबिंग कफ या जेके कारी खंघि चऊं था, उन जा केसिस तव्हांखे बिल्कुलु बि शायदि नज़र न अचनि, पर उन जे बावजूद बि कुझु अहिड़ियूं डिज़ीज़ आहिनि उहे उन्हनि जो इंसिडेंस थी रहियो आहे। अॼु असां जंहिं महिमान शख़्सियत सां गुफ़्तगू कंदासीं, उहा महिमान शख़्सियत तव्हांजी ॼातल सुञातल आहे, हैदराबाद जी पसंदीदा शख़्सियत आहे। हेल्थ जे हवाले सां उन्हनि मुख़्तलिफ़ जेकी स्कीमूं आहिनि उन्हनि ते कमु कयो आहे ऐं पंहिंजे तरफ़ूं जेके हुन जा एक्सपर्टीज़ आहिनि उन्हनि जो बि इज़हार करे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ कैंपेन्स शुरू कयूं आहिनि। ऐं मां सम्झां थो त हैदराबाद जे हवाले सां, हर हेल्थ जे हवाले सां हर शहरी उन्हनि खे शायदि सुञाणंदा बि हूंदा, छाकाणि त उन्हनि जो कमु एतिरो आहे। सो मां वधीक वक़्तु विञाइण जे उन्हनि जो तारुफ़ तव्हां सां कराए छॾियूं था। जनाब डॉक्टर लाला जाफ़र साहब। जाफ़र साहब, थैंक यू वेरी मच, तव्हां अॼु असांजे प्रोग्राम में आहियो। सो अॼु असां उन्हनि सां गुफ़्तगू कंदासीं EPI जे हवाले सां। EPI जे हवाले सां जेको पोलियो ख़ासि तौर ते आहे, उन ते गुफ़्तगू ज़रूरु कंदासीं, छाकाणि त पोलियो अञा ताईं असां पाकिस्तान में इरेडिकेट न करे सघिया आहियूं। डॉक्टर साहब, सभिनी खां पहिरीं त मूंखे जीअं मूं इंट्रोडक्शन में ॿुधायो त EPI जॾहिं शुरू थियो त उन में मुख़्तलिफ़ वैक्सीन्स शामिलु हुयूं, पोइ आहिस्ते आहिस्ते उन में इज़ाफ़ो थियो वियो, त हिन वक़्तु सूरत हाल जेका आहे EPI जी छा आहे? सर, पहिरियां त अव्हांजो महिरबानी ऐं ख़ासि तौर ते तव्हांजे इदारे जी वॾी महिरबानी। थैंक यू। छाकाणि जो मां शुरूआत कुझु पंहिंजे मतिलब सां कंदुसि जेको अवाम खे पुॼायूं पिया, त हिन EPI में हिकिड़ो हींअर ॿिन्हिनि खां असां नओं इनिशिएटिव वरितो आहे जंहिंजी आवाज़ अव्हांखे असांखे मिली खणणी पवंदी। बिल्कुलु। त थियो छा हो त जॾहिं कोविड थियो, तव्हांखे ख़बर आहे त माण्हू घरनि में लिकी विया हुआ ऐं जेके नए ॼातल ॿार हुया ऐं उन दौर में 20-21 में उन्हनि खे शुरूआती जेका वैक्सीनेशन आहे, टिको
ॿारनि जो जेको टिको आहे EPI वारो, ठीकु आहे। उहो इलाही ॿार रहिजी विया। हींअर कुझु आउटब्रेक्स थिया, जीअं मीज़ल्स जो थियो, केॾी महिल वुपिंग उन जो टाइफाइड जो थियो, त असां हुनखे चेक कयोसीं त ही कहिड़ा नवां ॿार आहिनि जिन खे 0 डोज़िस आहिनि। त ख़बर पई त कुझु ॿार उहे हुया, कुझु न बल्कि हिन में घण मात्र ॿार उहे हुया जेके कोविड खां वठी जिन टिका न हणाया। तो अव्हां ख़बर आहे त EPI जेका आहे उहा 0 डे खां वठी ऐं 2 सालनि ताईं हुई। ठीकु आहे। त हाणे 2 सालनि खां जेके मथे चढ़ी विया त उहे उन रेडार मां निकिरी विया, त हुनजे माइटनि टिका कान बि हणाया, त हुनजे जिस्म में मुदाफ़ती निज़ाम इन्हनि ॿारनि बीमारियुनि जो कानो कंप्रोमाइज़ थी वियो, ऐं उहे वरी बार बार इन्फेक्टेड थियनि पिया। हाणे इन्फेक्शन त थींदो छा आहे, माण्हू चवंदा यार इन्फेक्शन त थिए थो, इन्फेक्शन थिए थो त कंहिं ग़रीब जा अगरि 2 ॿार आहिनि, ॿिन्हिनि खे मीज़ल्स थिए थी त 2 टे ॻाल्हियूं डेवलप थियनि थियूं। हिकिड़ो त जिन खे टिका लॻल आहिनि, अगरि उन्हनि खे मीज़ल्स थिए थी त उहो सीवियर नथी थिए, उन्हनि जो फेफड़ो ख़राबु नथो थिए। ठीकु आहे। पर जेके टिका लॻल ई न आहिनि त उनमें मुज़ाहिमत न आहे, इम्यूनिटी न आहे, त उहे उन्हनि जा फेफड़ बि ख़राबु थियनि था, त उहो फ्यूचर में उन्हनि जा लंग्स एज़मा, एटिलैक्टिक्सिस ऐं मुख़्तलिफ़ ब्रोंकाइटिस जो शिकार थी था वञनि। अच्छा, मां तव्हांजी ॻाल्हि खे वरी कटियां थो। जीअं मां पंहिंजे इंट्रोडक्शन में चयो त भई वैक्सीनेशन खां पोइ बि इंसिडेंस थी थो वञे, त इन हवाले सां तव्हां इन जो ज़िक्र कयो त बाक़ाइदा थिए थो, पर हाणे तव्हां इहो चयो आहे त उनजी शिदत में तमामु घणी घटिताई हुजे, पर इहो थींदो छाजे करे आहे? उनजे हवाले सां छा वैक्सीन ख़राबु हूंदी आहे? न, वैक्सीन ख़राबु कान्हे। वैक्सीन कॾहिं बि तव्हांखे 100% इम्यूनिटी न ॾींदी। ओके। या हर्ड इम्यूनिटी 90% ताईं हासिल करणी पवंदी आहे। ठीकु आहे। पर 10% माण्हू ॾिसो हीअं आहे न त कुझु माण्हू न हणाया, उनमें वायरस अञा वधीक पाण खे ताक़तवर करे हो, त हू तव्हांजे जिस्म ते। ॿियो छा आहे सर, मेल न्यूट्रिशन, उहे ॿार जिन खे खुराकी जी कमी आहे। कुझु माण्हू आहिनि जेके पंहिंजे ॿारनि खे हैवी मतिलबु जेका बैलेंस डाइट आहे उन था खाराइनि। कुझु माण्हू आहिनि जेके इम्यूनिटी वारी मेडिसिन्स, इम्यूनिटी वारी मानी उहा नथा खाइनि। हाणे इम्यूनिटी वारी मानी सफ़ा आसान आहे। त पहिरियां पाण भाॼी रधंदा हुआसीं त हुन में 6-7 क़िस्म जूं मुख़्तलिफ़ भाॼियूं ठाहे ऐं उनखे खाईंदा हुआसीं। हाणे जॾहिं खां थोरा अंग्रेज़ थिया आहियूं त सिंगल भाॼी हूंदी, वाङण खाई रहिया हूंदासीं, न त असूल इहो आहे त 7 रंग जी भाॼी हुजे ऐं 7 रंग जो फ्रूट हुजे, त हर क़िस्म जी इम्यूनिटी जिस्म में डेवलप थी वेंदी आहे। पर अनफॉर्चुनेटली हाणे शायदि माण्हुनि वटि महांगाई बि आहे, त का हिकिड़ी हिते इम्यूनिटी डेवलप नथी थिए। त अव्हां जेको ॻाल्हि ॿुधाई, छाकाणि जो पाण तव्हां इन में रहिया आहियो, इंचार्ज बि रहिया आहियो, ऐं अलाह जे फज़ल सां तव्हां डॉक्टर बि, ऐं तव्हां हिन ॻाल्हि ते ॼाणू बि आहियो, त असां मैडम खे रिक्वेस्ट पे कईसीं बार बार त जेके 2 सालनि खां मथे आहिनि उहे रेडार मां निकिरी था वञनि। त आउं इंतिहाई थोराइतो आहियां सिंध गवर्नमेंट ऐं ख़ासूसन असांजी मैडम अज़रा पेचुआ साहिबा, जेका मुंहिंजी मेंटोर बि आहे, उन पूरे सिंध में वॾी पहिरीं बिग कैचअप शुरू कयो। हाणे बिग कैचअप छा आहे? बिग कैचअप उहा त उहो कोहार्ट जेको कोविड खां वठी कुझु लॻा, इलाही माण्हुनि खे न लॻा, उहे 2 सालनि खां निकिरी विया, हाणे उहे EPI में आया कान पिया। मैडम महिरबानी कई आहे त उहे तमामु ॿार जेके 5 सालनि ताईं आहिनि, उन्हनि खे घरनि में घिटियुनि में, जीअं असां कोविड आहियासीं, आउटरीच साइट्स ठाहे असां 2 ॾींहंनि खां हर ॿार खे टिका हणूं पिया, ताकी हुननि जो जेको डेफिसिट हो बॉडी जो उहो डेवलप थिए। हाणे इहो छो थियो? अव्हां पोलियो जी ॻाल्हि कई, छो त तव्हां एतिरी जामे ॻाल्हि करे छॾी जो मूंखे हर कंहिंजो जवाबु ॾियणो पए पियो। अव्हां माशाअल्लाह होशियारु आहियो। अर्ज़ु इहो हो त NEOC डेवलप कई त भई पोलियो ख़तमु छो नथो थिए, ऐं कहिड़ी शइ ते वधीक, छो त पोलियो 100% असीं हींअर 103% अचीव कयो आहे, लेकिन 103% अचीव कयूं पिया टारगेट्स, पोइ बि थिए पियो। उहो छो थो थिए उहो बि ॿुधायां थो। त असां हुते इहो डिसाइड थियो, सभु वॾा माण्हू वेठा, दिमाग़ जेके वेठा, त उन्हनि चयो त भई EPI खे मज़बूत कयो वञे। भई EPI खे मज़बूत त कयो वेंदो, पर जेके ॿार निकिरनि पिया 5 सालनि ताईं, उन्हनि खे बि ख़बर। त BCU जेको बिग कैचअप आहे, बेसिकली अल्लाह जी महिरबानी आहे, हर 40 ॾींहंनि खां पोइ असीं 4 फेज़ कंदासीं। एवरी 40 डेज़ खां पोइ, ताकी असीं 40 ॾींहंनि खां पोइ वरी सेकेंड कयूं, वरी 2 मथे साल कयूं। केतिरा राउंड कंदव तव्हां? 4 राउंड। उन में असीं हिकु ॿार खे वैक्सीन हणी वेंदासीं, ताकी हर ॿार, चाहे उहो झुपड़ी में ॼायो हुजे या अमीर तरीन घर में ॼायो हुजे, अमीर तरीन घर वारनि लाइ मैसेज आहे त आगा खान मां जेको टिका हणाईंदा आहियो, उहे बि असांजा आहिनि,
असीं उहो ई कोल्ड चेन बि असीं ॾींदा आहियूं, उहा ILR बि असीं ॾींदा आहियूं, उहा वैक्सीन बि असांजी आहे। मतलब जेके वैक्सीनेशन करण वारा इदारा आहिनि उनखे वैक्सीन तव्हांजे तरफ़ां हेल्थ डिपार्टमेंट जे तरफ़ां पहुचे ॾींदो आहे। थी। अच्छा, मूंखे नंढी ब्रेक लाइ चयो पियो जी, वञे, जी, मां हिकु माफ़ नंढी कजो। ब्रेक वठंदुसि, ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं त पंहिंजी हिन गुफ़्तगू खे वधीक अॻिते वधाईंदासीं। व्यूअर्स, प्रोग्राम में नंढड़ी साई खे पोइ जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां गुफ़्तगू कयूं पिया हैदराबाद जी ॼातल सुञातल पसंदीदा शख़्सियत हेल्थ जे हवाले सां डॉक्टर लाला जाफ़र साहब सां। ऐं असांजो मौज़ू आहे अॼु EPI या एक्सपेंडेड प्रोग्राम ऑन इम्यूनाइज़ेशन, जंहिंमें मुख़्तलिफ़ वैक्सीन आहिनि। ऐं इहा गुज़ारिश बि कंदो हलां व्यूअर्स त इहे जेके वैक्सीन ॿारनि खे लॻनि थियूं, उन्हनि वैक्सीन लॻण जे करे न सिर्फ़ु ॿार इन्हनि जेके वैक्सीन जे ख़िलाफ़ु डिज़ीज़ आहिनि उन्हनि खां महफ़ूज़ रहनि था, बल्कि उन्हनि जी इम्यूनिटी इन्हनि वैक्सीन जे लॻण जे करे वधीक इम्प्रूव थिए थी ऐं हू बाक़ी जेके बीमारियूं आहिनि उन्हनि खां महफ़ूज़ रही सघंदा आहिनि। सो जेका गुफ़्तगू असां ॿुधूं पिया, इनखे आउं सम्झां थो त एतिरी इम्पोर्टेंस ॾियण जी ज़रूरत आहे जो असांजा ॿार इन्हनि बीमारियुनि खां महफ़ूज़ रही सघनि ऐं इहे वैक्सीनेशन उन्हनि खे थियणु खपे। डॉक्टर जाफ़र, तव्हां गुफ़्तगू कई पे त उहे ॿार जेके कोविड खां वठी हिन वक़्त ताईं जी जी अञा आसान करे ॾिनासीं। ओके, त EPI जेको आहे न उहो आहे 0 डे खां, माना ॼमण खां वठी 2 सालनि 2 ताईं। years ताईं, ठीकु। हाणे असां नओं इनोवेशन खणी आया आहियूं उन बिग कैचअप में, त सिर्फ़ु 2 सालनि ताईं न, हाणे असीं 5 सालनि ताईं जे ॿारनि खे हणंदासीं। ठीकु आहे, असांखे स्पेशल वैक्सीन सिंध गवर्नमेंट हेल्थ डिपार्टमेंट ॾिनी आहे, ठीकु आहे, ताकी उहे ॿार जेके अञा ताईं टिका रहिजी विया आहिनि, ड्यू आहिनि, डिफॉल्ट आहिनि, या जिन हणायो ई न आहे, उन्हनि सभिनि खे हणूं, ताकी ही 12 बीमारियूं जेके मुंहुं खणनि पियूं। मिर साहब, मां हिते माण्हुनि लाइ सम्झ लाइ ॿुधायां ओके, त अगरि कंहिंजो हिकिड़े मिडिल क्लास जे माण्हू जी हिकिड़ो ॿार बीमार थिए थो, त हुनजे खीसे ते पर कैपिटा इनकम ते डबल लोड पवे थो। डेफिनेट, मां त तव्हां डबल था चओ, आउं सम्झां थो त वीचारो पूरो महीनो ई हा, माना exactly, खाई पी न सघंदो, exactly, त इहो कीअं बचिजे? इहो ई आसारो आहे। असां हर घिटी घड़ी में पंहिंजो आउटरीच हणूं पिया, ठीकु आहे, तव्हांजे घिटियुनि में अचनि पिया, ठीकु आहे, तव्हांखे ख़ाली मथां लहणो ऐं हणाइणो आहे। ठीकु आहे। असां कोविड वांगुरु मूंखे इन जो तरीक़ेकार ॿुधायो, ऐं इहो बिग कैचअप जेको आहे इहो तव्हांजो कहिड़े तरीक़े सां कमु कंदो, केतिरा इन में वॉलंटियर्स तव्हांजा कमु कंदा, ऐं इहो बिग कैचअप तव्हांजो केतिरा ॾींहं हलंदो? बिग कैचअप साईं 2 ॾींहं थी विया आहिनि, 4 ॾींहं अॼु आहे, ठीकु आहे, ऐं असीं हिनखे जेको आहे न 3 दिसंबर ताईं खणी वेंदासीं। 3 दिसंबर। पर अगरि ॿार रहिजी विया त असीं 2 ॾींहं वधाए बि छॾंदासीं। 130 टीमूं आहिनि, 130 टीमूं पूरे हैदराबाद खे कवर कनि पियूं, जंहिंमें हिकिड़ो वैक्सीनेटर आहे, 2 सोशल मोबिलाइज़र आहिनि LHS, ताकी घरनि घरनि मां कढी अचनि। त असां टीम अहिड़ी ठाही आहे जो उहा हर तरीक़े, असीं मसाजिद मां जिन इलाइक़नि में वञूं पिया उते अनाउंसमेंट करायूं पिया, बैनर्स हणूं पिया। अक्सर तव्हां ॾिठो हूंदो बैनर लॻल आहे 0 से हीरो। बिल्कुलु ठीकु। उहो 0 से हीरो जो मक़सदु इहो ई आहे त उहे ॿार वीचारा जेके आहिनि उहे प्रोन आहिनि थी बीमारियुनि जे। इन करे हुकूमत सिंध जो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां त 5 सालनि ताईं ॿार इलाही वॾी तक़रीबन मां सम्झां थो त 70-80 हज़ार ॿार, छाकाणि जो हैदराबाद जी आबादी पखिड़िजी वई आहे, त असीं तमामु ॿारनि ताईं रसाई रखंदासीं ऐं ही 4 फेज़ थींदा, 4 दफ़ा असीं हलंदासीं। हींअर 40 डेज़ खां पोइ वरी डिसंबर में, ऐं हुन खां पोइ वरी 2025 में इनशाला 2 करे असीं हर ॿार खे उहा ताक़त इम्यूनिटी अल्लाह जी ताक़त खां ॾियणी शुरू कंदासीं, जेका हिकिड़ी वैक्सीन पुॼाए सघे। ठीकु आहे। अच्छा, हाणे सवाल वरी इहो थो पैदा थिए त रेस्पॉन्स, कम्यूनिटी जो रेस्पॉन्स छा आहे, छाकाणि त इन हवाले सां इलाही रिज़र्वेशन्स फैमिलीज़ जूं रहनि थियूं त हीअ वैक्सीन जेका खणी आया आहिनि, इहा वैक्सीन अलाए कहिड़ी आहे, या वैक्सीन इहा कमु कंदी या कान कंदी, ऐं जेके ऑलरेडी वैक्सीनेटेड ॿार आहिनि उन्हनि जे लाइ तव्हां जेकॾहिं उन्हनि ॿारनि खे वैक्सीन थियल आहे त उन्हनि जे लाइ तव्हां छा चवंदव त उन्हनि खे इहा जेकॾहिं वरी जेका तव्हां बिग कैचअप कयो त उन में उहा वैक्सीन लॻाइण जी ज़रूरत आहे? सर, पहिरीं त वैक्सीन कीअं आहे, ठीकु, अल्लाह जो वॾो अहसान आहे। हिन खां पहिरीं तव्हांजे प्रोग्राम में ॿुधायो, तव्हां वरी शुक्रगुज़ार आहियां सिंध गवर्नमेंट जो, ऐं स्पेशली हेल्थ डिपार्टमेंट में मैडम अज़रा पेचू साहिबा जेका मुंहिंजी मेंटोर आहे। हैदराबाद डिवीजन जो कोल्ड चेन स्टेट ऑफ आर्ट डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस हैदराबाद में आहे, जिते -80 खां वठी
+5 तव्हां अलॻि अलॻि क्यूब्स आहिनि ठीकु। जंहिंमें असीं वैक्सीन खे एतिरो तरोताज़ा रखंदा आहियूं जेतिरो अमेरिका यूरोप में रखी सघिजे। ठीकु आहे, हलो आऊं हुनजो विटनेस। जी तव्हां बिल्कुलु विटनेस आहियो। ठीकु मां सॼे शहर खे चवंदुसि तव्हांजो आहे ठीकु। अची ॾिसो त ठीकु। कीअं थी वैक्सीन रखिजे। हाणे अचूं था सर त इहा वैक्सीन केतिरी कारआमद आहे। 100% कारआमद। 100% इहा आहे त तव्हां कोविड खां ॾिसो न, जॾहिं माण्हू मुआ पे, माण्हू भॻा पे, मार्केटूं बंदि हुयूं, मुआश तबाह थियो, असां ऐं तव्हां बि हुन में गॾु हुयो असां सां। इहे सभु रोडनि ते रस्तनि ते वेही ऐं असां माण्हुनि खे मिनथू करे हथ ॿधी असीं हींअर बि ईअं ई पिया कयूं, उन ई तरीक़े सां हलिया आहियूं। हर घिटी में पुॼंदासीं, 4 माण्हू ईंदा मिनथू। रवैयो ॾाढो किनो थी पियो आहे। ठीकु। इहे अगरि प्राइवेटली हणाइनि त 2-2 लख रुपया ख़र्च थी वञनि माइटनि जा। बिल्कुलु ठीकु। माइटनि खे हिकिड़ी दरख़्वास्त आहे त हीअ वैक्सीन को पाकिस्तान कान ठाहींदो आहे, गावी ॾींदी आहे, हिकिड़ो इदारो ॾींदो आहे। जॾहिं असीं हुनखे मिनथ कंदा आहियूं त भई असांजा ॿार बीमार था थियनि, असां पीडियाट्रिशन्स खां, हॉस्पिटल्स खां, टर्शरी केयर्स खां खणंदा आहियूं त ऐं इलाइक़े मां खणंदा आहियूं त कहिड़ी बीमारियूं मुंहुं कढनि पियूं। त असांखे ख़बर आहे त ग़रीब माउ पीउ, अमीर माउ पीउ बि हिन में बदिजी पए थो। ठीकु। हाणे असीं तव्हांजे दरवाज़नि ते अचूं पिया उन ई क्लास सां, जेका क्लास दुनिया में कहिड़े बि कोल्ड चेन में थी सघे थी। ऐं तव्हांजे दर ते तव्हांजो ई वैक्सीनेटर असां कीअं कढिया आहिनि ड्यू डिफॉल्ट। असां 4 महीना हिन ते महिनत कई आहे। जेके हुननि जो परमानेंट रजिस्टर आहे उन मां कढियो थो, उन मां लिस्टूं ठारायूं थो त हिन इलाइक़े में ही माण्हू ॿार बची विया आहिनि, हिन इलाइक़े में ही ॿार बची विया आहिनि। इन खां पोइ हर घर ते 0 डोज़ ॻोल्हियूं पिया, नओं ॼातल जेके न लॻल हुजे उन्हनि खे बि हणूं पिया। ऐं हर टिको, माना इहो कान्हे। पर हिते मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि कंदो हलां अव्हां जे तवसुस सां त पोलियो जी ॻाल्हि बि थी हुई। पोलियो जा 2 केस जेके थिया उहे मेल न्यूट्रिटेड ॿारनि में थिया। पर इहे केस माना उनजे पखाने में त वायरस मौजूदु हो, पर हुननि खे का डिफॉर्मिटी कान थी अलाह जे फज़ल सां, छाकाणि जो हुनजो जेको आहे कतरा पीतल हुआ ऐं अञा पीअनि पिया। त ॾिसो न, अगरि कतरा न पीतल हुजनि त 2 ॿार माज़ूर हुजनि। इहे केस बि असां कढिया, असांजी टीम सर्विलेंस कढी, ताकी इहो बेसिकली हेल्थी सैम्पलिंग आहे। इहो छो त एनवायरमेंटल सैम्पल पॉज़िटिव आहे त कंहिंजे बि पखाने में निकिरी सघे थो, छो त पाणी त सीवरेज जो मिले थो। त हाणे उनखे कीअं फेस कजे, उनखे ईअं फेस कजे त हीअ जेके माण्हू तव्हांजे इलाइक़े में अचनि पिया, हीअ जेके टीमूं तव्हांजे इलाइक़नि में अची तव्हांखे मिनथू कनि पिया, ख़ुदा रा हीअ तव्हांजे ॿारनि न आहिनि। असीं तव्हांजे ॿारनि खे पंहिंजो ॿार सम्झूं था। ऐं हैदराबाद शहर जे अंदरि को अगरि रहिजी वञे, कंहिंजे इलाइक़े में न अचे, उहो DHO ऑफिस में अची हणाए वठे। ऐं उन खां वधीक त फैसिलिटी नथो ॾेई सघां कि तमामु अस्पतालूं 82 EPI सेंटर आहिनि हैदराबाद जहिड़े शहर में। अव्हां पाण गॾु कमु कयो आहे। 83 बल्कि हाणे 83 थी विया आहिनि, अञा हिकिड़ो ॿियो खोलंदासीं। माना का घिटी अहिड़ी कान्हे जिते EPI सेंटर न हुजे। अव्हां हुते अगरि तव्हांजो ॿार वटि टीम न बि अचे, तव्हां उते बि नथी अचे, DHO ऑफिस हाज़िर आहे, उहो तव्हांजी ऑफिस आहे। तव्हां फ़ोन कयो, अचो, टिको हणाए वञो। असीं इवनिंग कैंपेन बि कंदासीं त शाम जो बि अगरि मिट माइट, मां ॾाढी अजीब ॻाल्हि करे छॾियां त हैदराबाद में 24/7 2 वॾा सेंटर मूं खोले छॾिया आहिनि, ताकी माइट मिट पीउ मां सुबुह जो नौकिरी ते हुजे त शाम जो खणी ईसा लेबोरेटरी कासमाबाद, मतलब 2 सेंटर आहिनि जेके 24 कलाक। 24 कलाक। ठीकु। 2 सेंटर आहिनि जेके इवनिंग में बि हलनि था अस्पतालनि में, जीअं कासमाबाद हॉस्पिटल में इवनिंग आहे। पर जेकर 24/7 राति जो 1 बजे मूं थियो न ॿार जो त कराची पंहिंजो लतीआबाद ईसा लैब ते ऐं कासमाबाद ईसा लैब ते। हाणे हींअर असांजी दाता वारा सां ॻाल्हि ॿोल हले पई, हू बि 24/7 अच्छा, इहे लेबोरेटरी उते जेका वैक्सीनेशन थी फ्री ऑफ कॉस्ट? फ्री ऑफ कॉस्ट, रुपयो बि किथे ख़र्च कान थींदो। दिस इज़ टोटली फ्री ऑफ कॉस्ट। बल्कि मां इहो बि ॿुधाए छॾियां, हिते हिकिड़ी नई इंटरवेंशन आहे छोटी ख़ुशी जे नाले सां। अगरि पहिरीं दफ़ा ॿारु खणी वेंदो त तव्हांजे मोबाइल नंबर ते 280 आहिनि, अलाए 250 आहिनि, उहे बि तव्हांखे मिलंदा। यानी उहो माइट खे मिलंदा। ठीकु आहे, ताकी उहो उन्हनि खे उनजो ख़र्चो जेको रक्षे जो इंसेंटिव आहे त टॉप अप आहे, त उनखे हिमताइणो, या अगरि को ग़रीब आहे त उनजो इहो ख़र्च बची पवंदो। ठीकु आहे, असां गुफ़्तगू खे अॻिते वधाईंदासीं। मूंखे वरी हिकिड़ी ब्रेक लाइ चयो पियो वञे डॉक्टर लाला, पाण ब्रेक खां वापसि ईंदासीं त हिन ते गुफ़्तगू कंदासीं। व्यूअर्स, प्रोग्राम में वरी नंढड़ी साई खां पोइ जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहिजो।
वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में नंढड़ी साई कंपनी के दफ़ो ॿीहर हाज़िर ऐं असां सां गॾु आहिनि डॉक्टर लाला जाफ़र पठान साहब। तारुफ़ जा मोहताज कोन्हनि, इन करे मां उन्हनि जो तारुफ़ करायो कोन्हे। पाण डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर हैदराबाद आहिनि, सो तारुफ़ बि कराए थो छॾियां। डॉक्टर साहब, हाणे थोरो असां वरी पोलियो जे हवाले सां ॾिसूं था त पोलियो जा जेके केसिस आहिनि हिन वक़्तु जेके निकिरनि था पिया, कहिड़ी स्ट्रैटेजी आहे जंहिं स्ट्रैटेजी तहत तव्हां, छाकाणि त को अहिड़ो वक़्तु हो जॾहिं न सिर्फ़ु हैदराबाद पोलियो फ्री हो बल्कि एनवायरमेंटल सैंपल खां बि फ्री हुआसीं, त हिन वक़्तु इहो बि ॿुधायो त एनवायरमेंटल सैंपल जी छा पोज़ीशन आहे ऐं स्ट्रैटेजी कहिड़ी आहे जंहिं स्ट्रैटेजी सां असां हिन पोलियो खे ख़तमु करे सघूं? सर, वॾो क़ीमती क्वेश्चन आहे ऐं हर माण्हू पुछणु बि चाहे थो त छो नथो ख़तमु थिए। इन जो वॾो रीज़न आहे लॾ पलाण। ठीकु आहे। अंग्रेज़ी अल्फाज़नि खे लॾ पलाण ईअं सम्झायां त भई अफ़गाननि खे हाणे असीं कढूं था अफ़गानिस्तान ॾे। ठीकु। सभु धका निकिता, कुझु हैदराबाद में लिखी विया, कुझु जामशेर में लिखी विया, कोई किथे हलिया विया, कोई माइट वटि हलिया विया। ठीकु। इहे माण्हू उहे हुआ जेके तव्हांजे रेडार, नादरा जे रेडार में न हुया। ओके। त डेफिनेटली असीं उन्हनि ताईं रिच न आहे। एक्सेस हाणे उहे न हुननि जी EPI थियल हुई, हुननि जा पोलियो केतिरा क़दम पतल हुआ, उहे एनवायरमेंटल सैंपल्स हिकिड़ा त इहे वॾो लॾ पलाण अचणु वञणु। KPK में साउथ KPK बलूचिस्तान माण्हुनि जा अचणु, तव्हांखे ख़बर आहे मौसमियाती। ॿियो वरी जॾहिं फसलूं अचनि थियूं, उहे माण्हू अचनि था, उन्हनि मां असांजो हिकु हिकु ॿार ते नज़र हूंदी आहे। असां पंहिंजी तसी चाहियोसीं त पूरे सिंध जी तसी बि तॾहिं आहे न। अल्हम्दुलिल्लाह जेका असांखे टारगेट ॾिना था वञनि उन खां सवाइ 103% कवर कयूं था। त ॿाहिरियां आयल माण्हू खे ट्रांज़िट ते कवर कयूं था, महिमान कवर कयूं था, स्कूल कवर कयूं था, फिक्स साइटूं कवर कयूं था। पोइ छो पॉज़िटिव आहे? पोइ असांखे पक पई भई इन जी कबी आहे जेनेटिक क्लोनिंग, त किथे जो हीउ वायरस आहे। पहिरीं शुरू ॾींहंनि में कराची जो वायरस हो, पोइ उहे माण्हू शायदि उहे ॿार लिकियल हुआ हिकु ॿ, छाकाणि जो उहो रेडार में न आहिनि ऐं कुझु माण्हू घर बंदि करे वियो आहिनि। त उहे एनवायरमेंटल सैंपल ख़बर पई त भई हिकिड़ो वेस्ट मां आयो आहे कराची मां, हिकु हाणे जीअं हाणे हैदराबाद में लतीआबाद जेको आहे उन पंहिंजो वायरस ख़तमु करे छॾियो आहे, हाणे उहो अचे पियो साउथ वारो। त अहिड़े नमूने जेको लॾ पलाण थी आहे इहो बाद में इहो साॻियो KPK ऐं बलूचिस्तान सां मिले थो जेनेटिक सां। त इहो उहे ई ॻाल्हि आहिनि। त असां इहो रिक्वेस्ट कंदासीं, इहो ॾाढो आसानु आहे। असीं माण्हू चवंदा असीं छा कयूं, असीं उन्हनि में हीअं कयूं त जेको माण्हू असांजे किराएदार रहे, इलाइक़े में नओं अचे, उनजी इतलाह असांखे ॾियो। त असीं उनजे ॿार ताईं पुॼूं। ऐं हूअं बि पुलिस में इतलाह ॾियणी आहे अगरि कंहिंखे किराएदार रखिणो आहे। डेफिनेटली असीं पंहिंजे इलाइक़े खे साफ़ सुथरो रखणु। असीं इहो कान था चऊं असीं सिंधी उहो ई महिमान नवाज़ आहियूं, पर लोधे न कढो, पर घटि में घटि हुनखे आइडेंटिफाई त कयो त भई हेतिरा माण्हू हिते नवां अची विया आहिनि, त असीं उन्हनि जे ॿारनि ताईं रसीं। छो त बंदि दरवाज़नि में पोयां लिखिया वेठा आहिनि। ॿियो दरख़्वास्त आहे उन्हनि पढ़ियल लिखियल ऐं अमीर माण्हुनि जी जेके पंहिंजा दरवाज़ा नथा खोलनि, उहे इहो सम्झनि था त शायदि असीं जा ॿार हिन रीच में न ईंदा। मां उन्हनि खे बि दरख़्वास्त कंदुसि त उहे ॿार बि असांजा आहिनि। असां मिनथूं कयूं था, तव्हांखे हथ था वधूं, ख़ुदा रहा पंहिंजे ॿार जंहिंजो तव्हांजे मथां फ़र्ज़ु आहे त 2 क़तरा पीए ताकी हिन मूज़ी बीमारी खां बचो रहे, उहो फ़र्ज़ु अदा कयो। ऐं पोलियो तॾहिं ख़तमु थींदो जॾहिं हिकिड़ो हिकिड़ो फ़र्दु ऐं असीं ऐं अवां ॿाहिरियां आयलनि खे ऐं हिते वेठलनि खे सभिनि खे क़तरा पियारींदासीं त एनवायरमेंटल इंशा अल्लाह ताला जनवरी फरवरी में करे ॾींदासीं। पर ओसि ताईं न थींदो जेसि ताईं अवाम जो साथ न हूंदो, छो त पब्लिक हेल्थ प्रॉब्लम आहे। जेसि ताईं हू साथ न ॾींदा असीं ॻोल्हे ॻोल्हे थकिजी पवंदासीं, न ॻोल्हे सघंदासीं। यानी जेसि ताईं समाज जो कोऑपरेशन न हूंदो तेसि ताईं त इहा ॻाल्हि पॉसिबल कान्हे तो असां हिनखे ख़तमु करे सघूं। मूंखे इहो ॿुधायो त अकाउंटेबिलिटी जे हवाले सां मसइल असां पब्लिक खे त क़सूरवार ठारायूं था, ऐं आहे बि सही त छाकाणि त इहे मुंजाब ॾिठल आहिनि त इहे जेको रिफ्यूज़ल जो हिकिड़ो मख़सूस तादादु हो जेको ॿारनि खे कतरनि पियारण खां मना कंदो हो। असां वटि जेको अकाउंटेबिलिटी वारो आहे उहो केसि ताईं कारआमद आहे ऐं उनजी अकाउंटेबिलिटी थिए बि थी या न? ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि कई। असां इहो कान ॾिठो त हाणे लॾ पलाण वारा केतिरा आया आहिनि, ठीकु आहे, इनफ्लक्स केतिरो आहे, आउटफ्लक्स केतिरो आहे, कहिड़ा ॿार रहिजी विया, उहो त असां कयो ई कयोसीं, उहो असांजो कमु हो। असां पंहिंजी टीमुनि खे ॾिसणु शुरू कयोसीं त किथे उते त को कूड़ो निशान कान्हे, उते त को कमज़ोर कान्हे, उते त को अहिड़ो माण्हू कान्हे जंहिंखे ॼाण न हुजे, अहिड़ो डॉक्टर त न आहे। त अहिड़े नमूने असां तक़रीबन 50 टीमुनि खे कढियोसीं, नई टीमूं वरितोसीं, उन्हनि खे कैपेसिटी बिल्डिंग। छो त हमेशह
यादि रखिजो सर, ही सुनत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, सल्लल्लाहु। हिन में पहिरीं पंहिंजी तस्दीक करणी पवंदी। बिल्कुलु सही। त असां में त का कोताही कान्हे, ॿिए जी कोताही कढणु आसान आहे। असां नवां UCMOs रखिया आहिनि, 23 नवां डॉक्टर, हाणे 153 डॉक्टर हिन कम में अची विया आहिनि, नवां ॿार तयारु कया अथऊं, नया एरिया इंचार्जिस तयारु कया अथऊं, जेके पुराणा एरिया इंचार्जिस उन्हनि खे कढियो अथऊं, ताकी असां में बि का ग़लती न हुजे। ऐं उन में सिर्फ़ु असीं न, ऐं थैंक्स टू माई जेको आहे यंग एनर्जेटिक डिप्यूटी कमिश्नर साहब ज़ैन साहब, उहो पूरी टीम असीं, ऐं ख़ासि तौर पे हिते हिकिड़े माण्हू जी जेका पोलियो में आऊं साराह करणु चाहींदुसि, EOC जो हेड इरशाद सोढो साहब, ठीकु आहे। वॉट अ पर्सन ही इज़। असीं सभु मिली सिर्फ़ु अकाउंटेबिलिटी न, पंहिंजो पाण खे बि चेक कयो पियो त मूं में त का ग़लती कान्हे, छाकाणि जो जॾहिं असांखे कंप्लीटली हिनखे नेगेटिव करिणो आहे त अकाउंटेबिलिटी हले पई, ऐं हर कंपेन खां पोइ वरी माण्हुनि खे छॾियूं था, नवां आणियूं था, नओं अज़म आणियूं था, का फिट फॉल्ट आहे त उनखे भरियूं था। हींअर 0/0 हाउसिस 2.5 लखनि खे दुबारा कयो अथऊं, उनजो डेटा ठाहियो अथऊं, जेको पूरे पाकिस्तान में हैदराबाद पहिरीं कयो आहे। फर्स्ट क्लास। असां तव्हांजे लाइ दुआगू आहियूं त तव्हां जंहिं एफर्ट्स ऐं जंहिं महिनत सां इहो कमु करे रहिया आहियो उनखे पाए तकमील ताईं पहुचायो। सवाल वरी इहो थो पैदा थिए त उहे रिफ्यूज़ल्स जिन खे असां डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जे थ्रू या पुलिस जे थ्रू राज़ी कंदा हुआसीं, उहे हिन वक़्तु उन्हनि जी छा पोज़ीशन आहे? ज़बरदस्त। 28 क्लस्टर हुआ रिफ्यूज़ल क्लस्टर्स। ठीकु। अल्लाह जे फज़ल सां हिकिड़ो वियो आहे बदीन, 7 ॿार खणे, 27 ऐं वरी हिकिड़ो तो थैंक यू कंदुसि डिप्यूटी कमिश्नर यंग एनर्जेटिक लीडर असांजो ज़ैन अब्दुल मेमन साहब एंड लंजार साहब SSP साहब एंड द कमिश्नर एंड द DIG, they were all with us on the roads। ठीकु आहे। सो दैट उन्हनि एॾो ज़बरदस्त असांजो इम्प्रेशन आयो, इलाही माण्हू ईअं ॻाल्हि मञी विया, कुझु के असांखे सख़्ती करणी पई, तव्हांखे ख़बर आहे डेटा ई आहे, पर अल्हम्दुलिल्लाह 27 रिफ्यूज़ल जा क्लस्टर ज़ीरो करे छॾिया अथव हिन दफ़ा उहे बि, ऐं हिन में डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन पुलिस कमाल जो कमु कयो। मतिलबु जेकी बि एडमिनिस्ट्रेशन आहे उन जी कोऑपरेशन सां तव्हां DIG साहब असां सां गॾु रोड ते, कमिश्नर साहब असां सां गॾु रोड ते, SSP साहब असां सां गॾु रोड ते, DC साहब असां सां गॾु रोड ते, चारई क्लास जा ACs उहे बि हर माण्हू सऊद हतफ बाबर सभु वंडरफुल वर्क। तॾहिं त 27 क्लस्टर 3 सालनि जा क्लस्टर असां टोड़े ज़ीरो कया। सो असां हिननि खे एप्रिशिएट था कयूं, बिलाल साहब कमिश्नर हैदराबाद, DIG साहब हिननि खे, SSP लंजार साहब, हिननि हैदराबाद खे ओन करे ऐं अल्लाह जे फज़ल सां इहो करे। ठीकु आहे। हाणे फाइनली आउं ज़रूरु इहो चाहींदुसि त कोऑपरेशन त तव्हांजी बिल्कुलु पब्लिक कोऑपरेटेड आहिनि ऐं तव्हां बि एफर्ट्स वरितियूं आहिनि, तव्हां सां गॾु डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन बि आहे, ॿिया इदारा बि डेफिनेटली हूंदा जेकॾहिं तव्हां उन्हनि जो ज़िक्र करणु चाहियो। ऐं इहो चाहींदुसि त वरी बि जेको हिकिड़ो तव्हांजो जेको मैसेज पब्लिक लाइ वैक्सीनेशन जे हवाले सां। सर पहिरियां त इहो ई आहे त हींअर हिकिड़ी इहा अल्लाह जी महिरबानी थी आहे त सिर्फ़ु 2 सालनि ताईं न, ॼम खां 2 साल 5 सालनि ताईं इहे सभु माण्हू तव्हांजे दरनि ते अचनि पिया, तव्हांजे घरनि ते अचनि पिया, 84 सेंटर खुलिया पिया आहिनि। इन में पंहिंजे ॿारनि खे वठी अची 5 साल वारनि खे जेके हुन जा रहियल टिका आहिनि उहे लॻारायो। ऐं हुते हिकिड़ो ॿियो मैसेज बि कंदो हलां त जेके ॿार कमज़ोर आहिनि, वज़न में घटि आहिनि, उन्हनि खे महिरबानी करे पोलियो जी इंजेक्शन हणाए छॾियो ताकी हुनजी इम्यूनिटी बहितर थिए। टियों त पोलियो जा अञा बि रिफ्यूज़ल जेके 700 रहिजी विया आहिनि उन्हनि खे हथ वधी रिक्वेस्ट थो कयां, हीउ तव्हांजो शहर आहे, तव्हांजा ॿार आहिनि, असीं बि अव्हां जा नौकर आहियूं, गवर्नमेंट सर्वेंट आहियूं, असां अव्हांखे रिक्वेस्ट था कयूं, ख़ुदा रा पंहिंजे ॿारनि खे 2 क़तरा हर मुहिम में बार बार प्यारे इन मुज़ी मर्ज़ खां बचायो, छाकाणि जो अपर KPK में बलूचिस्तान में ॿार माज़ूर थियनि पिया ऐं अंदरि सड़े थो। अव्हां जी रिफ्यूज़ल अव्हां जे ॿार न, उहो असांजो ॿार आहे, त मां दरख़्वास्त कंदुसि तव्हांजे थ्रू त तमामु महिरबानी करे इहे EPI जा टिका ज़रूरु हणाइनि, जेके घिटी में लॻनि पिया त ज़ीरो खां हीरो कयो पंहिंजे ॿारनि खे। सेंटर्स 84 खुलिया पिया आहिनि, पर सिर्फ़ु इहे 12 ॾींहं न, उन खां पोइ बि तव्हां अचणु चाहियो त असीं बिल्कुलु हाज़िर आहियूं। सिर्फ़ु इहो न, पर 24 कलाकनि में केॾीमहिल बि हणायो त ईसा लैब लतीफ़ाबाद ऐं कासमाबाद 24 कलाक तव्हांखे इहा फैसिलिटी
ॾियण लाइ तयारु आहिनि। ऐं सम्झा थो असां किथे बि कोताही नथा छॾियूं। महिरबानी कयो, तव्हां पंहिंजे ॿारनि लाइ तव्हां बि कोताही न कयो। मां सम्झां थो त इंस्टीट्यूशन्स हेड या इदारनि जा जेके सरबराह आहिनि, जेकॾहिं उन्हनि जो बिहेवियर इहो ई हूंदो त आउं सम्झां थो रेस्पॉन्स तव्हांखे पॉज़िटिव मिली वेंदो। थैंक यू वेरी मच, थैंक यू वेरी मच। व्यूअर्स, तव्हांजी राय जो असांखे इंतज़ारु रहंदो। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त। अल्लाह भाई।